जेकॾहिं असां माण्हुनि जी एम्पावरमेंट या तालीम जे हवाले सां ॻाल्हि कयूं त ज़ाहिर आहे इहा हुकूमत जी ज़िम्मेवारी अचे पई त हिते वधि खां वधि इदारा जोड़े। बट यू एज़ अ चेयरमैन छा तव्हां को अहिड़ो इदारो या इदारा हिन वक़्त ताईं जोड़िया आहिनि जेके माण्हुनि जे लाइ या ॿारनि जे लाइ हली रहिया हुजनि? जी बिल्कुलु, असां इन उमरकोट जेको आहे सो हिकिड़ो दफ़ो हिते पयल इलाइक़ा आहिनि, ज़ाहिर आहे हिते इदारनि जी तमामु घणी घटिताई बि आहे, कमी बि आहे। उनखे मद्देनज़र असांखे मूं पंहिंजे वसाइल में जेको आउं पंहिंजे लेवल ते करे सघियो आहियां उहो इदारो ठाहियो आहे, जंहिंजो नालो थरपारकर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंस। ऐं उन में जेको आहे सो असां BSN नर्सिंग जा कोर्सिस करायूं पिया, उन में फिजियोथेरापी जा कोर्सिस आहिनि, उन सां गॾोगॾु हेल्थ टेक्नीशियन जा, हेल्थ OT टेक्नीशियन, लैब टेक्नीशियन मीन्स LHV जा कोर्सिस। जीअं असांजो हिते जा पुठिते पियल ग़रीब ॿार ऐं ख़ासि करे नियाणियूं जेके आहिनि से उहे तालीम पाए सघनि ऐं ख़ासि करे हेल्थ इशूज़ के हवाले सां उनखे अवेयरनेस बि अचे। ऐं गॾोगॾु जेके छो हाणे हिते असां वटि ॿाहिरि जी का बि ज़ाहिर पढ़ियल लिखियल माण्हू शहरनि जी त का असां वटि पढ़ियल लिखियल दाई या हेल्थ विज़िटर्स न मिलंदियूं न असांखे, वैक्सीनेटर टाइप जी या लैब में कमु करण वारी छोकिरी हिते ॿाहिरि तमामु घणी कमी बि आहे। ऐं हिते जेको आहे सो उन्हनि खे जॉब न स्किल हुजण जे करे जॉब बि नथी मिले, त ॿई शयूं गॾोगॾु अवेयरनेस बि मिले पई, गॾोगॾु हुननि खे जेको आहे जॉब्स बि मिलनि पियूं। ऐं हिते असांजी जेका जॉब्स जी यानी की जेका खोट आहे या उन स्किल माण्हुनि जी जेका कमी आहे उहा बि पूरी थिए पई। उहो मुंहिंजो इदारो करे पियो। हिन इदारे में हींअर कोई 400 खां 500 स्टूडेंट्स आहिनि, जंहिंमें थरपारकर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस कहिड़े साल में शुरू थियो हुयो? 2021-22 खां आहे, जॾहिं खां कोरोना हुयो त उन वक़्त खां वठी असां इदारो ठाहियोसीं ऐं हाणे माशाल्लाह उहो इदारो पंहिंजी फुल। पर उन इदारे जो तव्हांखे ख़्यालु कीअं आयो त हीअ जुड़णु घुरिजे? जीअं तव्हां ॿुधायो त हिकु त ऑलरेडी हिते घटिताई आहे इदारनि जी, ऐं ॿिए पासे नर्सिंग जी। नर्सिंग हिकिड़ो अहिड़ो शोबो आहे समूरी दुनिया में उन्हनि जी घुर जेको आहे तमामु घणी थी वई आहे, त ख़्यालु तव्हांखे कीअं आयो? हिते हेल्थ इशूज़ इलाही नज़र आया? जी हा, हेल्थ इशूज़ तमामु वॾा असां वटि हिते तव्हांखे अंदाज़ो त हुजणु खपे त हिते थर में ॿारड़ी में जिते न्यूट्रिशन जो प्रोग्राम आहे। उन सवाइ जेको आहे हिते हज़ारे जानूं ज़ाया थी वियूं इहो ड्यूरिंग डिलीवरी टाइम ते, या उनखे न असीं फैसिलिटेट करे सघूं था, न असां वटि स्पेशल स्किल दायूं आहिनि, न डॉक्टर्स आहिनि। ख़ासि करे लेडी डॉक्टर जे हवाले सां तमामु वॾी शॉर्टेज आहे। ऐं ईअं ई नर्सिंग जे हवाले सां हद खां वधीक शॉर्टेज आहे। असां वटि मुश्किल सां को DHQ में या वॾी कंहिं हॉस्पिटल में हिकिड़ो 2 मेल नर्स या फीमेल नर्सिंग स्टाफ मिले थो, बाक़ी त सॼो माशाल्लाह इदारा सभु ख़ाली पिया आहिनि। त उहो इहो हिकिड़ो खोट तमामु वॾी लेवल ते हुई, त असां उनखे मद्देनज़र अचे। ख़ासि करे असांजी एरियो, ख़ासि करे जेको उमरकोट आहे, उमरकोट या थर में त हद खां वधीक इन शइ जी ज़रूरत आहे। त इहे शयूं नज़र में रखी करे असां पंहिंजो हिसो विधो आहे। इदारो जेको आहे जुड़णु तमामु ज़रूरी आहे। जी ठीकु आहे सर। सो हाणे असां हली रहिया आहियूं हिकिड़ी ॿी वाटर सप्लाई स्कीम जेका अंडर कंस्ट्रक्शन आहे। अचो त तव्हांखे उहा बि ॾेखारियूं था।